उडेरोलाल स्टेशन जी रहवासी नियाज़ खोसो पंहिंजी घरवारी ऐं ॿारनि समेत भाइरनि पारां ज़बरदस्ती घर ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज कंदे नियाज़ खोसो ऐं संदसि घरवारी सहाफ़ियनि अॻियां इल्ज़ाम हणंदे चयो आहे त मुंहिंजा भाइर जंहिंमें हर हिक नाले ख़ादिम हुसैन, हुसैन बख्श, निज़ामुद्दीन ऐं ग़ुलाम हुसैन मुंहिंजे घर ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे असांखे तशद्दुद ऐं मारकुट कई आहे ऐं असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि त हीअ जाइ असांजी आहे जॾहिं त हीअ घर मुंहिंजी घरवारी जे नाले ते आहे जंहिंजा काग़ज़ बि हुननि वटि मौजूदु आहिनि। हुन इल्ज़ाम हणंदे चयो आहे त मुंहिंजा भाइर ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि, मूंखे मुंहिंजी घरवारी ऐं असांजे मासूम ॿारनि जी ज़िंदगी खे हुननि मां ख़तरो आहे। असां IG सिंध, DIG हैदराबाद, SSP खां मुतालबो था करियूं त असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कया वञे।